अॼुकल्ह तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ो हर हंधि लिखियलु आहे गवर्नमेंट शट डाउन। हर कोई परेशान थींदो शट डाउन मतिलबु अलाए छा थींदो, अलाए छा आहे गवर्नमेंट शट डाउन आहे छा। गवर्नमेंट शट डाउन आख़िर आहे छा, छा थी सघे थो ऐं इन में छा हूंदो आहे। तव्हां चओ त थोरो थी सघे तव्हांखे ख़बर हुजे, थोरो ईअं हाल वाल कयूं। गवर्नमेंट शट डाउन तॾहिं थींदी आहे जॾहिं बजट खे कंटिन्यू करणु या नई बजट बहाल करण लाइ बिल पास न थी सघे। उहो तॾहिं थींदो आहे जॾहिं कांग्रेस ऐं प्रेसिडेंट विच में को मतिलबु फाइनलाइज़ेशन न थिए, बिल पास न थिए, पोइ उन में इलाही केतिरियूं गवर्नमेंट जूं सर्विसिस स्टॉप थी वेंदियूं आहिनि। त मिसाल जे तौरु उन में कुझु पॉइंट्स ईअं हूंदा आहिनि जीअं फंडिंग गैप। त फंडिंग गैप छा आहे त शट डाउन तॾहिं थींदी आहे जॾहिं वफ़ाक़ी पैसा ख़तमु थींदा आहिनि, छाकाणि त कांग्रेस फंडिंग जी मंज़ूरी न ॾींदी आहे, त तंहिंजे करे फंडिंग गैप थी वेंदो आहे ऐं जेके सर्विस हलंदियूं आहिनि उहे स्टॉप थी वेंदियूं आहिनि। तंहिंजे करे ॿियो हूंदो आहे हिन में पॉइंट हिकिड़ो इफेक्ट ऑन सर्विसिस। उहे कहिड़ियूं सर्विसिस आहिनि जेके इफेक्ट थी सघनि थियूं इन गवर्नमेंट शट डाउन जे करे। त उन में जेके गैर ज़रूरी सर्विसिस आहिनि, जेके नॉन एसेंशियल आहिनि, त उहे स्टॉप थी सघनि थियूं। पर उन में गवर्नमेंट एजेंसीज़ या एमरजेंसी सर्विसिस हलंदियूं रहंदियूं आहिनि। इन खां अलावा जेके ॿिया कम सर्विसिस जेके माण्हू करे सघनि था उहे बि हलंदा आहिनि, उहे माना जारी रखी सघनि था। इन खां अलावा इम्पेक्ट ऑन एम्प्लॉइज़, सर्विसिस त हलंदियूं आहिनि पर एम्प्लॉइज़ जेके फेडरल एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि ते कहिड़ो इम्पेक्ट पवंदो आहे, छा आहे माना उनखे छा थींदो गवर्नमेंट शट डाउन सां। त एक्चुअली जेके गवर्नमेंट एम्प्लॉइज़ आहिनि उहे कमु कंदा आहिनि विदाउट पे। कुझु माण्हू ले ऑफ थींदा आहिनि उन्हनि ॾींहंनि ताईं जेसि ताईं गवर्नमेंट शट डाउन जो मसइलो हल थी न सघे। कुझु माण्हू कमु कंदा आहिनि विदाउट पे, त इहो सिलसिलो हलंदो रहंदो। मोस्टली इहो एॾो टाइम न हलंदो आहे, कुझु ॾींहंनि में हल थी सघे थो या कुझु कलाकनि में हल थी सघे थो। पर हिन में हिकिड़ो न हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट मतिलबु इहो तारीख़ी पस मंज़र में ॾिसूं त आहे छा इहो। इहा एक्चुअली केतिरा ई भेरा थी सघी ऐं केतिरा ई भेरा थी चुकी आहे USA में, जंहिंमें गवर्नमेंट शट डाउन बि थी आहे, उन खां बाद में बिल पास थी विया आहिनि, पोइ उन खां बाद में जेके बि सर्विसिस आहिनि उहे बहाल थी वियूं आहिनि। इन खां अलावा हिकिड़ो लास्ट पॉइंट आहे, जीअं चवंदो इन जो हल छा आहे। माना ईअं त हमेशह जॾहिं बि माना बिल पास न थियनि त माना शट डाउन थी वेंदा, लॉन्गर पीरियड में थी सघे थी, ऐं जीअं मां ॿुधायो कुझु कलाकनि में थी सघे थी। ठीकु आहे, इन जो हल सिर्फ़ु इहो ई हूंदो आहे, हिन जेकी रिज़ोल्यूशन हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त बिल पास थींदा रहंदा, कांग्रेस ऐं प्रेसिडेंट जे दरमियान इतफ़ाक़ थिए, उन खां बाद में बिल पास थियनि ऐं जो कमु हलंदो रहंदो आहे। बसि इहा ई हुई। त इन में कोई मसइलो न हूंदो आहे, इहे त गवर्नमेंट शट डाउन थींदा रहंदा आहिनि, तंहिंजे करे तव्हांखे ऐं मूंखे परेशान थियणु न घुरिजे। टेक केयर।